बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह राम कली 10 साल 8 माह कुछ बेचा रोज करींदा हीरन जी सूरत साल तो ॿुधाए सनासन जी त कीअं हिननि जी ज़िंदगी थी गुज़रे। ते बेचा त मथा मुंहं थिया आहिनि सदा सुवाए था कापड़ी कोठे कंहिं न पुछिया त के अंदरि अंधो ई आहिनि जेका ॼमा रान सा गुंदर ई गुज़री। छो त मथा मुंहं थिया आहिनि हिननि जो मथो जेको आहे मथे जा वार ई खुशबू थी विया आहिनि सदा सुवाए था कापड़ी। हीअ जहिड़ो सूअ में हुजनि सदा ई हुननि जो को कज़ियो थियो हुजे हीअ उन जहिड़ो सूअ में आहिनि। कोठे कंहिं न पुछिया त के अंदरि अंधो ई आहिनि कंहिं बि हिननि खां करे सॾु करे हिननि खां कोन पुछियो त मां तव्हांजे अंदरि जा कहिड़ा अंदरि में कहिड़ो तव्हांखे मसइला खे तकलीफ़ूं आहिनि। जेका ॼमारा आहिनि सा गुंदर ई गुज़री जेका बि हुननि जी सॼी उमिरि आहे सा ईअं सूरनि में गुज़रंदी आहे। मथे खां मथे जोगीअ ॾिठी जूअ ओॾियो थियो अलख खे वञी रूबरू बाबूअ चकी पोइ मंझां बाग पकाइजे। हिन जो मक़ाम थो ॿुधाए मथे खां मथे माना इहा शइ अज़ीम जेकी मथे आहे उन खां बि मथे जोगीअ ॾिठी जूअ उन खां मथे वञे उहो मक़ाम ॾिसी आयो आहे। ओॾो थियो अलख खे वञी रूबरू वञी अलाह साईं खे साम्हूं थियो रूबरू अखियुनि अखियुनि सां मिलाई। बाबूअ चकी बूअ मंझां बाग बकाइजे। हीउ बाबू हीउ सैलानी जेको आहे सो बकाइण वारो बाग जेको आहे जेको अलाह साईं वारो जेको मकान आहे हाउस जेको आहे उते ई जेको आहे सो वञी सवाद चकी आयो आहे। हाणे हीअ नबी साईं जो महराज जो ज़िक्र आहे उहो हिकु मकान आहे। जोगियुनि खे जुगनि जी मथे में मिटी नांगनि निंड फिटी विया रूंदा राम ॾे। जोगियुनि खे जुगनि जी मथे में मिटी छो त हुननि जोगियुनि खे जेका जुगनि जी ज़माननि जी मथे में मिटी आहे। हाणे मथे में मिटीअ मां मुराद यादि हिननि खे हिननि उहे पुराणा ज़माना पोइ पंहिंजनि फ़क़ीरनि खां रहबरनि खां हुननि ॿुधा आहिनि या हिननि खे कहिड़ी शयूं मुशाहिदे में हिननि खे आयूं आहिनि जेके ज़माननि जूं आहिनि। नागनि निंड फिटी विया रूंदा राम ॾे पोइ उन्हनि ॻाल्हियुनि जेको आहे हिननि जी निंड ई फिटाए छॾी विया रूंदा राम ॾे। पोइ हीअ अलाह ॾे जेको आहे पंहिंजो आवाज़ारी कंदा उनखे वियान रवाना थी। राति जा रुण झुण रामसी ॾींहं कनि सनान जोगी से अनान वथूं जन विराहियो। हीअ हुनजी ॿुधाए थो त राति जा रुण झुण रामसी राति जो जेको आहे मालिक जो ज़िक्र में रिहाणी में गुज़ारींदा आहिनि। ॾींहं कनि सनान ॾींहं जो वरी ॾाढो वेझी सॼी तयारु थी पिया घुमनि। जोगी से अनान वथूं जन विराहियो। हीअ जॾहिं जोगी उहे वॾा होशियार चइबा वथूं जन विराई जिन वटि जेको माल मिल्कियत हुयो हुननि विराए छॾियो चया टला। नांगनि कीन नमायो नाथ नमायो नींहं मढ़ नोठा मींहं जोगिया सॼी ज़ात जे। नांगनि कीन नमायो नाथ नमायो नींहं नांगनि हिननि जेको आहे सो ख़ुदा खे राज़ी कोन कयो ख़ुदा खे राज़ी कयो इश्क मढ़ नोठा मींहं जोगिया सॼी ज़ात ते। पोइ हिननि जोगियुनि जे जेको आहे मढ़नि ते मालिक जी महिरबानी थी वई महिरबानी जा मींहं वसी पिया। नाथ जिते ई निंड तित न निहारियो जोगी उहा उहे सां कापड़ी चे पुरिया पराए पंधु हू हो हिन ई हंधि हू हुई ते हिंगलाज विया। नाथ जिते ई निंड जिते मुर्शिद हिन जो हो या ख़ुदा हो चित न निहारियो जोगी उते हिननि जोगियुनि वरी निहारी कोन उहा उहे सां कापड़ी बेएतबारा हुआ कापड़ी चे पुरिया पराए पंध हरूभरू परे पंध ते विया। हू हो हिन ई हंधि हू हुई ते हिंगलाज हू त हिते ई हो हू त हर हंधि हो पर हू हरूभरू हिंगलाज पे विया जो हुननि खे एतबार हो कोन। इहो अलमियो असां सां आहे असां बि ईअं कंदा आहियूं।
नाथ जिताईं निंड तिस बि निहारियो जोगी वाह सुए सां आका पड़ी चिपुरिया पराए पंध हू हो हिन ई हंध हुन हिंगला जा हथ कयो नाथ जिताईं निंड जिते नाथ खुदा हो तिस बि निहारियो जोगी उते बि जोगी निहारियो ॻोल्हियो हुआ सुए सां आका पड़ी ही एतबार वारा कापड़ी हुआ हिननि खे एतबार हो चिपुरिया पराए पंध पर ही हूं ई पराए पंध पे हलिया हू हो हिन ई हंध हू मालिक हो सो हिते बि हो हुते बि हो पर हुन हिंगला जा हथ कयो पर हुननि जे बाद वञी हिंगलाज मां हथ कयो हुननि खे हिंगलाज में ॾेढियो गुल गुल पसी गुंदरिया घणा मभाए सोई सुञाणे ही हू आहे हिकिड़ो चए गुल गुल पसी गुंदरिया एॾो पोयल या हे चालाक घणा गुल ॾिसी मुख़्तलिफ़ गुल ॾिसी घणा मभाए इनखे घणो न सम्झजे सोई सुञाणे हू हीउ हू आहे हिकिड़ो असुल जेको आहे सो हिकिड़ो ई आहे उनखे तूं सुञाण